नाज़रीन, बरसातुनि सबबि मटियारी ज़िले जूं ज़रई ज़मीनूं मुकम्मल तबाह थी वयूं आहिनि। ज़रई ज़मीनुनि में बीठल फसल बसर, केलो, वोणनि ऐं कमुंद तबाह थी वियो आहे। उन हवाले सां वीडियो लिंक ते मौजूदु आहे SS न्यूज़ जो रिपोर्टर ज़हीर अहमद सोहो। जी ज़हीर, आगाह कजो, मटियारी ज़िलो बरसातुनि सबबि केतिरो मुतासिर थियो आहे? जी, असां हींअर मौजूद आहियूं मटियारी ज़िले जी यूसी पलीजाणी में। ॻाल्हि कजे मटियारी ज़िले जी त मटियारी ज़िलो बरसात सबबि शदीद मुतासिर थियो आहे। मटियारी ज़िले जी आवाम हुजे, चौपायो माल हुजे या ज़रई ज़मीन हुजे। मुंहिंजो कैमरामैन तव्हांखे पोयां ॾेखारे सघे त हीउ जेको पाणी आहे, हिन पाणीअ जे हेठि बसर जो फ़सुलु आहे। बसर जो फ़सुलु मुकमिल पाणीअ हेठि आहे। बरसाति पइजी वई, पर अञा ताईं जेको ज़मीनुनि में पाणी आहे उहो सुकी न सघियो आहे। हिते जेको बसर हुयो, नसरपुर ऐं पलेजाणी आसपास जो बसर हज़ारनि जी एकड़नि जी तइदाद में पोखियो वेंदो ऐं पूरे पाकिस्तान में हितां बसर मोकिलियो वेंदो। ॻाल्हि कजे वणनि जी त वणनि जो फ़सुलु मुकमिल तबाह थी चुको आहे। ॻाल्हि कजे कमंद जी, कमंद में अञा ताईं पाणी बीठो आहे, उहो पुण तबाह थी चुको आहे। उन खां अलावा हिते जेको केले जो फ़सुलु आहे, उन जी वॾी आमदनी ज़मींदारनि खे उन जी वॾी सपोर्ट हूंदी, छो त केले जे फ़सुलनि मां हुननि जी जेका आमदनी थींदी तक़रीबन 7 खां 8 लख रुपया हिकु एकड़ मां हुननि जी आमदनी थींदी। पर केलो एतिरो त नाज़ुक आहे, जे हुन में 8 ॾींहं पाणी बीहंदो आहे त केले जा ॿचा मरी वेंदा आहिनि, जंहिंजे करे केले जो फ़सुलु सुकी वेंदो आहे। जेको हींअर त तव्हांखे ख़बर हूंदी, बरसाति सबबि महीनूं थी वियो आहे, बरसाति रुकिजी वई आहे, पर अञा ताईं पाणी किथां बि न सुको आहे, न ई केॾांहुं पाणी निकाल करण जी जॻह बची आहे। कणक जे फ़सुल जी त हींअर जेका सीज़न आहे, असां कणकूं पोखण जी सीज़न हुई, पर बरसाति जो पाणी बीहण सबबि कणकनि जे लाइ ज़मीनूं तयारु न आहिनि। उन खां अलावा हिते जीअं वॾनि ज़मींदारनि जो त वॾो नुक़सानु थियो आहे, पर जेके नंढा ज़मीनदार आहिनि उहे हारी बि पाण हूंदा आहिनि, जंहिंजी ज़मीन 5, 8, 10 एकड़, वधि में वधि 12 खां 15 एकड़ हूंदी आहे, उहे शदीद मुतासिर थिया आहिनि। छो त उन्हनि जो जेको गुज़र सफ़र हूंदो हुयो इन्हनि ज़मीननि ते हूंदो हुयो, पर उन्हनि वटि हाणे का बि शइ न बची आहे जे हू पंहिंजूं ज़मीनूं ॿीहर आबाद करे सघनि। हुकूमत खे खपे त उन्हनि जे लाइ कुझु ख़ासि उपाउ वरिता वञनि। जी नाज़रीन, वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो SS न्यूज़ वेब चैनल। असांजे चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।